इजलास में निगरान वज़ीर आज़म के नालन ते गौर विचार ज़रियन मौजब PTM इतिहादियन निगरान वज़ीर आज़म बाबत हतमी फ़ैसले जो अख्तियार शहबाज शरीफ के ॾेई छॾियो। निगरान वज़ीर आज़म लाइ हफ़ीज़ शेख, शाहिद खाकान अब्बासी, बलोचिस्तान के अॻूणे स्पीकर असलम भोतानी, नवाज़ शरीफ के अॻूणे प्रिंसिपल सेक्रेटरी फवाद हसन फवाद समेत ॿियनि नालनि ते गौर कयो पियो वञे। निगरान सेटअप ते मुशावत 2 ॾींहनि ताईं जारी रहण जो इम्कान। आइन इलेक्शन कमीशन के समूरन मामलन में मुदाखलत की इजाज़त नथो ॾे। चूंडुनि में रंडक सां इलेक्शन कमीशन जमहूरियत के पटड़ीअ तां लाथो। सुप्रीम कोर्ट पंजाब में 14 मई ते चूंडू कराइण वारे केस जो तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो। जस्टिस मुनीब अख्तर पारां लिखियल फ़ैसिले में चयो वियो आहे त चूंडू कराइण इलेक्शन कमीशन जो अख्तियार न पर आइन जे आर्टिकल 218(3) तहत बुनियादी ज़िम्मेवारी आहे। इलेक्शन कमीशन कंहिं बि रीति चूंडुनि जी तारीख़ के पाण मुरादो अॻिते नथो वधाए सघे। इलेक्शन कमीशन के गैर कानूनी ऑर्डर जारी करण बदिरां कानूनी रस्तो अख्तियार करणु घुरिजे हा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ आदमशुमारीअ जी मंज़ूरी लाइ गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास सुभाणे तलब करे वरितो। इजलास में नई आदमशुमारी बाबति अहम फ़ैसिला कया वेंदा। इजलास में नई आदमशुमारी रिपोर्ट पेश कई वेंदी। ट्रायल कोर्ट हाई कोर्ट के हतमी फ़ैसिले ताईं तोशाखाना केस जो फ़ैसिलो नथी करे सघे। सुप्रीम कोर्ट की 3 रुकनी बेंच अॻूणे वज़ीर आज़म ऐं PTI चेयरमैन ख़िलाफ़ तोशाखाना बाबति अपीलुनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सिंध समेत समूरे मुल्क में अॼु पुलिस जे शहीदनि खे भेटा पेश करण जो ॾींहुं मल्हायो पियो वञे। 4 अगस्त जो ॾिहाड़ो शहीद कमांडेंट FC सफ़ूत ग़यूर जे नाले सिंध पुलिस पारां शहीदनि जी यादि में ख़िदमतगार जे नाले सां नग़मो जारी। नग़मे में पुलिस जे जवाननि ऐं शहीदनि खे भेटा पेश। कराची में शहीदनि जी यादि में रेस मुनक़िद। रेस में पुलिस ऑफिसरनि, अहलकारनि ऐं शहरियुनि जी वॾे अंग में शिरकत। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं मुनक़िद करे पुलिस जे शहीदनि खे भेटा पेश कई वई। उमरकोट में नौजवान की तज़लील ऐं तशद्दुद वारे वाक़े जो केस 11 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल। मुतासिर नौजवान दिलीप मेघवार के भाउ की फरियाद ते रोंझा बिरादरीअ जे 6 सुञातल ऐं 5 अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई। केस दाख़िल थियण बावजूद जवाबदारनि की गिरफ़्तारी अमल में न अची सघी। गुज़िरियल ॾींहुं रोंझा बिरादरीअ जे माण्हुनि घिटीअ मां गुज़रण ते नौजवान जो मथो, छपर ऐं बिरूं कूड़े मथ सख़्त तशद्दुद कयो हो, जंहिंजी वीडियो भी वायरल थी हुई। दादू की अदालत में उमेर बाब चांडियो के 3 घर भातियुनि के क़त्ल केस की ॿुधणी। उमेर बाब चांडियो केस के फरियादी परवेज़ चांडियो सां गॾु अदालत में पेश। इल्ज़ाम हेठि आयल MPA बुरहान खान चांडियो अदालत में पेश। सरदार चांडियो पेश न थियो। केस में ज़मानत ते आज़ाद थींदड़ उन वक़्त जो SHO करीम चांडियो अदालत में पेश। केस की ॿुधणी 11 अगस्त ताईं मुलतवी। उमेर बाब चांडियो जो चवणु आहे त जवाबदार धुर केस में देर चाहे थी ऐं असांखे थकाइण जी कोशिश करे रही आहे, पर असां इंसाफ़ मिलण ताईं सुकून सां न वेहंदासीं। उॾेरोलाल में चौपाए माल जे वाड़े खे बाहि लॻी वई। 1 मेंह ऐं 10 बकरियूं सड़ी मरी वियूं। 50 कुकड़ियूं ऐं कबूतर बि सड़ी विया।
वाड़े में पहले 200 मण बोह भी बाहि जी नज़र थी वियो। बाहि लॻण जो कारण मालूम न थी सघियो। मोरो भरिसां ॻोठ सौराब चांडियो में कार इल्ज़ाम हेठि ॿिटो क़तल। जवाबदार जुड़ियल चांडियो पंहिंजी सौट इरम चांडियो नौजवान वहाब चांडियो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ॿिन्ही ॼणनि जा लाश ज़रूरी कार्रवाई लाइ मोरो इस्पताल मुंतक़िल करे छॾिया। बिरशा वेझो कचे में जवाबदार पंहिंजी वेगी माउ खे क़तल करे छॾियो। इसरार लाशारी कार इल्ज़ाम हेठि वेगी माउ शाज़िया लाशारी खे क़तल कयो। पुलिस कार इल्ज़ाम हेठि आयल इमामुद्दीन पलाल खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार इसरार लाशारी वेगी माउ खे क़तल करण बाद गिरफ़्तारी ॾेई छॾी। दोदापुर वेझो मोहम्मदपुर में मस्जिद जे वॉशरूम मां 3 ॾींहं पुराणो लाश हथ। लाश इस्पताल मुंतक़िल। सुञाणप मुमताज़ रक्षाणी तोठी गंबट रेलवे स्टेशन भरिसां ॼातल शख़्स जो कपिड़नि खां आयो लाश हथ। इतला ते पुलिस ऐं ईदी कारकुननि पहुची लाश खणाए गिम्स सिटी इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मलीर नदी में विंझण दौरान नौजवान बुॾी फौत थी वियो। पुलिस ऐं रज़ाकारनि खोखरा पारवासी नौजवान नियाज़ अली दर्स जो लाश नदी मां कढी वरितो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। फैज़गंज भरिसां बारड़ीअ सां दुकानदार पारां मुबैना ज़्यादती जी कोशिश। ॻोठ बसीरो राजपर में जवाबदार 7 वरनि जी बारड़ी सां ज़्यादती जी कोशिश कई। वारसनि जी फरियाद ते पुलिस दुकानदार आसिम खे गिरफ़्तार करे वरितो। काज़ी अहमद जी शौकत कॉलोनी जे रहवासन नींगरी पुरस्रार नमूने गुम। वारसनि पारां ॻोल्हा जी अपील। वारसनि जो चवणु आहे त साजिदा बबर गुज़िरियल ॾींहुं शहर मां सामान वठण वई त वापसि घर नाहे पहुती। ॻोल्हा करण बावजूदि नींगरी जो पतो नाहे पइजी सघियो। न्याणीअ जी ॻोल्हा में मदद कई वञे। ऐं सिंध जी सूंह कारूंझर जबल जी इम्कानी नीलामीअ ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जस्कम ऐं ॿियनि पार्टियुनि जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं रैलियूं। लाड़काणो रतो देरो मटियारी मीरपुर माथेलो कशमोर कंदकोट कोटड़ी गंबट टंडो बागो शहदादपुर ओबावड़ो नसीराबाद केनशाह कंडियारो मीरो ख़ान जाम साहब गढ़ी असन दड़ो जरवार गोलाची समेत ॿियनि शहरनि में रैलियूं कढियूं वियूं।